अस्सलाम वालेकुम दोस्तों अज पाकिस्तान के मुआशी हालातन ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों ॾिठो वञे त पाकिस्तान में अॻ में जेके माण्हू चवंदा हुआ त पाकिस्तान में सिर्फ़ 100 माण्हू क़ाबिज़ आहिनि जेके पाकिस्तान जो जेको सरमायो नाणो सभु लुटे पिया था खाइनि। सिर्फ़ 100 माण्हू क़ाबिज़ आहिनि उन ते ॻाल्हाईंदो। दोस्तों हिन महिल ॾिठो वञे जेके चवनि था 100 माण्हू क़ाबिज़ आहिनि त मुंहिंजे नज़रिए तहत मूंखे ईअं ॾिसण में थो अचे त 1000 माण्हू मुलविस आहिनि जेके पाकिस्तान जो जेको बि सरमायो आहे उन खे गैर तरीक़े सां ऐं ग़लति तरीक़े सां ऐं गैर ज़रूरी तरीक़े सां हज़म कनि था ऐं नाजाइज़ तरीक़े सां हज़म कनि था। उहे पंहिंजा बैंक बैलेंस ॿाहिरि मुल्कनि में वञी खोलनि था, पाण उते वञी रहनि था ऐं सॼे क़ौम सां ॼण चओ त वॾो वेदन कनि था। पाकिस्तान सां वॾो ज़ुल्म इहे 1000 माण्हू जेके हिन महिल आहिनि 1000 जे लॻभॻि आहिनि उहे कनि था। मां तंहिं करे पंजाब सूबो असांजो वॾे में वॾो सूबो आहे, मां उतां जे माण्हुनि खे जेके सुजाॻ धुरियूं आहिनि उन्हनि खे चवंदुसि सभु सुजाॻ थियो। ऐं पाकिस्तान में जेके 2 सूबा आहिनि ख़ासि करे सिंध ऐं बलूचिस्तान जो जेको वसीला आहिनि उन्हनि वसीलनि ते होशियारी वठी ऐं हिकु अहिड़ी कमेटी ठाहियो जेके उहे उन जी माना कमेटी तयारु थिए जेको उहे जेको वसीला आहिनि उहे गैर जानबरदार थी करे उहे वसीलनि खे खणी ऐं सभिनि अॻ में पाकिस्तान जो कर्ज़ु लाहिजे ऐं पोइ हर हिकु पहिरें पंजाबी खे हर हिकु फ़र्द खे 1 करोड़ ॾिजे ऐं उन खां पोइ बाक़ी सिंध जे हर हिकु फ़र्द खे ॾिजे, हर हिकु बलूचिस्तान जे फ़र्द खे ॾिजे, तब त इहो पैसो उन खां बि अञा बची पवंदो। एतिरा माना पाकिस्तान जे इन्हनि 2 सूबनि में वसीला आहिनि जेके वसीलनि खे माना गैर जानबरदार थी करे हिकु कमेटी ठाहे ऐं उन्हनि खे सही नमूने सां जेकॾहिं इस्तेमालु कजे ऐं त असांजे मुल्क जो बि कर्ज़ु लही वेंदो ऐं माना इहे सभु माण्हू ख़ुशहाल थी वेंदा ऐं ॿाहिरिनि मुल्कनि वारा अची हिते रोज़गार ॻोल्हण लाइ ईंदा ऐं हिते पाकिस्तान जा नौकर थी गुज़ारींदा। तंहिं करे हिकु अहिड़ो सिस्टम ठाहियो वञे जेको मौजूदा जेके बि हुकूमतूं आयूं आहिनि, जेके पाकिस्तान में हुकूमतूं आयूं आहिनि उहे सिर्फ़ु पाण लुटे ऐं पैसो पाकिस्तान जो खाइनि पिया था ऐं पाकिस्तान लाइ सदाईं ॿिए जे मुल्कनि जे ॾाढो हथु टंगे ऐं कर्ज़ु हासिलु कनि था पिया। इहो तमामु गैर माना तरीक़ो ग़लति आहे। हालांकि पाकिस्तान वटि एतिरा वसाइल आहिनि, एतिरो पैसो आहे जेको माना माण्हू जेको सही नमूने सां इस्तेमालु करे त हिकु माण्हू उनजे हेठों पेजारो हुजे। मां तव्हांखे हिन महिल जेको सेंट वारो चूंड पियो थो हले उन जे मुतलिक़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन महिल जेको सेंट जे हिकु सीट खे ख़रीद करण लाइ जेको खरबे रुपया करोड़ रुपया जेको ख़र्च कनि था ऐं उहो ख़रीद कनि था त मूंखे ॿुधायो हिकु सीट ते खरबे रुपया ऐं करोड़ रुपया ख़र्च थियनि था त उन मां मतिलबु त हिकु सीट वारो जेको करोड़ ऐं खरब भरे ऐं जॾहिं उन सेंट वारे उन सीट ते पहुचे थो त इहो घणो करप्शन कंदो ऐं कहिड़े लेवल सां उहो पंहिंजो ख़र्च कढंदो ऐं उहो ख़र्च बि कढी ऐं इज़ाफ़ी पैसा उन पंहिंजे पार्टी वारनि खे ऐं पाण कमाए उन्हनि खे बि ॾींदो, उन्हनि खे खणी ॾींदो। इन मां ई तव्हांखे वाज़े इहो सबूत घणो मिली सघे थो छो त माना जेको सम्झदार माण्हू आहिनि उन लाइ इहो ई माना दलील काफ़ी आहे। त दोस्तों मां हिन महिल ख़ासि करे पंजाब जे माना उन्हनि सुलझियल माण्हुनि खे अपील कंदुसि त पाकिस्तान जी माना पोइवारी कयो, पाकिस्तान जी जेको पाकिस्तान खे लुटियो ऐं तबाह कयो थो वञे। तव्हां महिरबानी करे अॻिते अचो। पोइ कुझु माण्हू सुठा ईमानदार माण्हू सिंध मां बि खणो ऐं बलूचिस्तान मां बि खणो, सभिनि जूं नफ़रतूं दूरि कयो। असुली इन वसीलनि जे जेको असुली पैदाइश आहे उन खे माना सही नमूने सां सही माण्हू पंहिंजे हथ में खणी ऐं अॻ में पाकिस्तान जो कर्ज़ु अदायगी कनि। उन खां पोइ अॻ में पंजाब जे हिकु फ़र्द खे 1 करोड़ ॾियनि ऐं उन लेवल सां पंजाब खे ॾेई पोइ सिंध जे माण्हुनि खे ॾियनि, पोइ बलूचिस्तान खे ॾियनि, पोइ सरहद खे ॾियनि, तब त पैसा बची पवंदा। असांजे मुल्क में एतिरो मैदनियात आहिनि, एतिरो त माना बंदरनि जी कमाई आहे, एतिरो त माना तेल गैस मैदनियात जो जेको वसीला आहिनि जेके ॿियनि मुल्कनि में कोन्हनि। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।